ईरान इसराइल जी जंग में सुपर पावर अमेरिका जी एंट्री, ईरान जे 3 एटमी थाकन ते बमबारी, फर्दू, नज़न ऐं इस्फान जे एटमी थाकन के जदीद तरीन B-2 जहाज़न सां हमले में फर्दू एटमी प्लांट मुकम्मल तौर तबाह, ईरान एटमी थाकन ते अमरीकी हमलन जी तस्दीक करे छॾी। ईरान अमेरिका के भरपूर जवाब ॾियण जो ऐलान करे छॾियो। गॾियल क़ौमुनि जी सलामती काउंसिल जो इजलास घुराइण जो मुतालबो, ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जो चवणु आहे त अमेरिका रेड लाइन पार कई आहे। हाणे संदन जवाब जो इंतज़ार करे ईरान वटि दिफ़ा जो हक़ हासिल आहे। नतीजनि जो ज़िम्मेवार हाणे अमेरिका हूंदो। आलमी एटमी तवानाई एजेंसी जो सरबराह ईरान ते अमरीकी हमले जो ज़िम्मेवार आहे। अमेरिका ईरान जे पुरअमन एटमी प्रोग्राम ते हमला कया आहिनि। पंहिंजी आज़ादी ख़ुद मुख़्तियारी ते कंहिं बि क़िस्म जी सौदेबाज़ी न कई वेंदे। अमरीकी हमला गॾियल क़ौमुनि जे चार्टर जी खुलियल भञकड़ी आहिनि। दुनिया खे यादि रखणु घुर्जे त अमेरिका सफ़ारतकारी खां इनकार कयो आहे। अमेरिका अगराई ख़ौफ़नाक नतीजो निकिरंदो। इसराइल जे नसुलकश हुकूमत हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजे इरादनि खे ज़ाहिर कयो आहे। इसराइली क़दम ख़िते जे अमुन खे तबाह करे रहिया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो ईरानी सदर मसूद पज़ेश्कियान सां फ़ोन ते राब्तो, ईरान ते अमरीकी इसराइली हमला आलमी कानून जी भञकड़ी करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त अमरीका तरफ़ां ईरानी एटमी थाकनि ते हमला आलमी कानून जी भञकड़ी आहिनि। गॾियल क़ौमुनि जे चार्टर तहत ईरान खे दिफ़ा जो हक़ हासिल आहे। अमन लाइ फ़ौरी तौर ॻाल्हियूं ऐं सफ़ारतकारी अॻिते वधण जो वाहिद रस्तो आहे। पाकिस्तान तरफ़ां ईरान ते अमरीकी हमले खे आलमी कानूननि जी भञकड़ी करार ॾेई छॾियो। परॾेही ऑफिस जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जो चवणु आहे त अमरीकी हमला आलमी कानूननि जी खुलियल भञकड़ी आहिनि। गॾियल क़ौमुनि जे चार्टर तहत ईरान खे दिफ़ा जो हक़ हासिल आहे। समूरनि धुरियुनि खे आलमी कानूननि ते अमल करणु घुर्जे। वधीक छिगताइण सां ख़िते लाइ ख़तरनाक साबित थींदो। जहाज़ जो ऐलान रुगो रियासत ई करे सघे थी। फ़र्दे वाहिद या टोले खे के बि अख़्तियार नाहिनि। भारत पाकिस्तान में दहशतगर्दनि जी हिमायत करे रहियो आहे। पाक फ़ौज जे जदीद हिकमत अमलीअ सां दुश्मन खे मुंहुं तोड़ जवाब ॾेई रही आहे। नस्ली या लिसानी नफ़रत जहालत आहे। समूरा पाकिस्तानी बराबरि आहिनि। मुतहिद हूंदासीं त का बि ताक़त शिकस्त न ॾेई सघंदी। DIS पिया लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी। कानपुर महर में नाबालिग नींगरी खे पीरसन सां परणाइण जो इंकिशाफ। SSP घोटकी वाक़े जो नोटिस वरितो। पीरसन घोट नींगरी जे वालिद समेत 4 ॼणा गिरफ़्तार। पुलिस जो चवणु आहे त 12 वरहनि जी नींगरी खे पीरसन सां परणायो वियो आहे। पुलिस नींगरीअ खे हथ करे घोट समेत 4 ॼणनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। ऐं कैनेडियन टीम ICC T20 वर्ल्ड कप लाइ क्वालिफाई करे वरितो। अमरीका रीजनल क्वालिफायर जी मेज़बान कैनेडा बाहामास खे रुगो 57 रन्सुनि ते ढेर करे छॾियो। कलीम सना ऐं शियोम शर्मा जूं 3 विकेटूं।